नाज़रीन, खैरपुर नाथन शाह में برکت चانडيو की रिपोर्ट मुताबिक सिंध के बेहतरीन कहाणीकार अदीब दानशवर.تعليمي मैदान में वही मञता माणींदड़ शख्सियत लेखक कालम निगार जैं सिंधी बोली अदब फन और تعليمي मैदान में वही मञता माणी उन शख्सियत साईं भक्त हुसैन ॿरड़ो जन्म ॾिहाड़ो खैरपुर नाथन शाह प्रेस क्लब के صحافي दोस्तन पारां मल्हायो वियो। उन मौके ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे मज़लूम माण्हुनि जी दर्द के बारोतण खां रूह में सांडे हलंदड़ शख्स जो रूह केॾो न नाज़ुक ऐं उजरो हूंदो। अदबी हिरफतन वारे जहान में हू सदाईं हिकिड़ी ख़ामोशी पाठक जियां पढ़ंदो ऐं कढ़ंदो रहियो आहे जेतोणीकि तनक़ीद जे मद में वटस वॾी परख ऐं घणो तवाज़न आहे। बावजूद उन जे हू कुशंदो कोन्हे, बस धीरज सां कॾहिं रहनुमाई त कॾहिं रहबरी कंदो आहे। अजाए उभामंदो कोन्हे। संदसि कहाणियुनि में मुल्क में थींदड़ अथुल पुथल ऐं धरती ते थींदड़ ज़ुल्म ऐं बर्बरियत जो अक्स नज़र ईंदो आहे। साईं भक्त हुसैन ॿरड़ो कहाणी जे जहान जो वॾो नालो आहे। सालगिरह जी ख़ुशी जे मौक़े ते आयल सभिनी दोस्तनि पारां साईं भक्त हुसैन ॿरड़ो खे सिंधी सकाफ़त टोपी अजरक ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.